अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ज़मीननि ऐं वसीलनि ते थींदड़ कब्ज़नि जी कहाणी बाबति आतिफ़ मलाह लिखे थो। पाकिस्तान सरकार ॿाहिरिनि मुल्कनि जे सीड़पकारनि ख़ासि करे अरब मुल्कनि जे सीड़पकारनि जी तवजह हासिलु करणु ऐं उन्हनि खे पाकिस्तान में सीड़पकारी जी सहूलियत मुयसरु करे ॾियण लाइ ग्रीन पाकिस्तान जा मनसूबा शुरू कया आहिनि। हिननि मनसूबनि में पाकिस्तान जी सिविलियन क़यादत सां गॾु पाकिस्तान जी नॉन सिविलियन क़यादत बि साणनि गॾोगॾु हिकु पेज ते आहे। इन ॻाल्हि जो अंदाज़ो कुझु ॾींहं अॻु पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ ऐं मुल्क जे सभ खां वॾे दिफ़ाई इदारे जे सरबराह तरफ़ां गॾियल तौर ते चोलिस्तान रिथा जो इफ़्तिताह करण मां सम्झी सघिजे थो। हीअ मामिलो केॾो हसास नोयत ऐं अहमियत जो आहे। PTM सरकार साल 2023 में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जो इदारो जोड़ियो, जंहिंजी एपेक्स कमेटी में फ़ौज जो सरबराह शामिलु आहे, जॾहिं त उनजी अमलदारी कमेटी में फ़ौजी ऑफिसर, डायरेक्टर जनरल ऐं ॿियनि अहम उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल तहत कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबा बि शामिलु आहिनि, जिन लाइ हीअ काउंसिल सहूलियत फ़राहम कंदी। कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबा मुल्क जी ज़रायत हारियुनि जे मुस्तक़बिल ऐं पाणी ते वॾो असरु छॾींदा। कारपोरेट फार्मिंग मनसूबनि लाइ ज़मीन परॾेही कंपनियुनि ऐं अरब मुल्कनि जे सीड़पकारनि खे ॾियण सां सिंध समेत मुल्क जो हारी अवाम ज़मीन तां बेदख़ल कयो वेंदो। जॾहिं त इंडस सिस्टम में हुई पाणी जी खोट आहे, त अहिड़ी सूरत में कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि लाइ पाणी किथां ईंदो? इहे सवाल पंहिंजी जॻह ते तमामु घणी अहमियत रखनि था। पाकिस्तान जी इक़्तिसादी सर्वे मूजिबि पाकिस्तान में ज़रायत जो शोबो 22% खां वधीक में हिसो ॾिए थी, जॾहिं त मुल्क में GDP मुलाज़मत जे मौक़नि जे हवाले सां ज़रायत 37% हिसो ॾिए थी। लैंड इंफॉर्मेशन एंड मैनेजमेंट सिस्टम मूजिबि उन्हनि मनसूबनि तहत 70 लख हेक्टेयर ज़मीन खे आबाद करण जो मनसूबो रथियो वियो आहे। साॻिए इदारे मूजिबि जेके सुहाना ख़्वाब आवाम खे ॾेखारिया पिया वञनि, तिन मूजिबि उन्हनि मनसूबनि तहत 30 खां 40 अरब रुपयनि जी सीड़पकारी मुल्क में थींदी, जिन में वॾो हिसो सऊदी अरब, मुतहदा अरब अमारात, क़तर वग़ैरह ॾींदा। उहो ख़्वाब कॾहिं साबिया थींदो, इहो त चई नथो सघिजे, पर फ़िलहाल आवाम खे उन पोयां लॻायो वियो आहे। पाकिस्तान जी क़ौमी ज़रई पॉलिसी 2018 मूजिबि 13 मिलियन एकड़ खां वधीक ज़मीन आहे, जंहिं ते कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि तहत उनखे आबाद कयो वेंदो। यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा जे हिकु तहक़ीक़ी मक़ाले में ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान में 9.14 मिलियन हेक्टेयर बंजर ज़मीन खे आबादी लाइक़ु बणाए सघिजे थो, जंहिंमें बलूचिस्तान जी 4.87 मिलियन हेक्टेयर, पंजाब जी 1.74 मिलियन हेक्टेयर, सिंध जी 1.45 मिलियन हेक्टेयर ज़मीन, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा जी 1.08 मिलियन हेक्टेयर ज़मीन शामिलु आहे। नेशनल फूड सिक्योरिटी पॉलिसी 2018 मूजिबि पाकिस्तान पाणी जे वसीलनि में घटिताई जो शदीद शिकार आहे। पाकिस्तान में साल 1950 में पाणी जी फ़ी फ़र्द दस्तियाबी 5000 क्यूबिक मीटर हुई, जॾहिं त उहा 2018 ताईं घटिजी 1000 क्यूबिक मीटर खां बि घटि थी चुकी आहे। अहिड़ी सूरत हाल में चोलिस्तान रिथा कारपोरेट फार्मिंग मनसूबनि लाइ पाणी किथां ईंदो? हिकु तरफ़ त ज़मीन ते वालार करे मक़ामी हारियुनि खे दरबदर करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, त ॿिए तरफ़ उन्हनि मनसूबनि जी आड़ में पंजाब सिंध जे हिसे जो पाणी बि हमेशह जा खणी सिंध खे बंजर बणाए पंहिंजे ज़मीननि खे आबाद कंदो। पंजाब चोलिस्तान रिथा लाइ इरसा खां सर्टिफिकेट वठण वक़्तु पहिरीं उन कैनाल खे ॿोॾि वारी सूरत हाल में वहंदड़ ॿुधायो, जॾहिं त बाद में उनखे मुस्तक़िल कैनाल चयो वियो ऐं पंजाब इहो पिणु राग आलापे पियो त असीं पंहिंजे हिसे जो पाणी खणूं था, उहो बि सतलज नदी मां। हाणे इहो वाज़े थियणु घुरिजे त सभ खां पहिरीं त जेके बि सतलज सुमेत सिंधु दरिया जा मुआवन या ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त भरतू नदियूं आहिनि, उन्हनि ते बि आलमी कानून मूजिबि सिंध जो हक़ु आहे ऐं सिंध जी मर्ज़ी खां सवाइ उन्हनि ते को बि मनसूबो नथो जोड़े सघिजे। ॿियो त सतलज दरिया जनरल अयूब ख़ान तरफ़ां 1960 वारे इंडस वाटर ट्रेटी में इंडिया खे विकिणी छॾियो हो।
हाणे उन जा वहिकरा पाकिस्तान तरफ़ सिर्फ़ु ॿोॾ वारी सूरत हाल में ई ईंदा आहिनि। हाणे जेकॾहिं ॿोॾ वारी सूरत हाल नथी थिए त पोइ उन्हनि केनालनि जी कमांड एरिया खे पाणी किथां ईंदो? ज़ाहिरी तौरु उहो वरी बि सिंधु दरिया मां ई खंयो वेंदो। चोलिस्तान केनाल सतलज वटां सलेमानकी बैराज मां 4120 क्यूसेक पाणी फोर्ट अब्बास ताईं पहुचाईंदो। हीउ केनाल 176 किलोमीटर डिघो हूंदो। हिन जे ख़र्च जो काथो 211 बिलियन ॿुधायो वञे थो। पाकिस्तान जी मईशत जेका अॻी तबाह हाल आहे, उन लाइ उन्हनि मनसूबनि लाइ पैसा किथां ईंदा? हुकुमराननि खे तइ करणो पवंदो त हुननि खे मुल्क खे हाणे कहिड़नि बुनियादनि ते हलाइणो आहे। 1971 जो सान्हो बि मुल्क जी अक्सरियती बंगाल सूबे जे वसीलनि जी फुलूड जे करे थियो हो। हुकुमरान जी हमेशह इहा पॉलिसी रही आहे त मख़सूस तबिके जे मुफ़ादनि खे तहफ़ुज़ ॾेई मुल्क खे दाव ते लॻायो वियो आहे। कैनाल मनसूबा ऐं कारपोरेट फार्मिंग मुल्क जे मज़लूम क़ौमनि ते कब्ज़नि जा मनसूबा आहिनि। ही बंदि न थिया त मुल्क मुआशी तरक़ी बदिरां वधीक तबाही तरफ़ वेंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आतिफ़ मलाह जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन